जी नाज़रीन, खे ब्रेकिंग न्यूज़ का आगाह कंदा हलूं त बलोचिस्तान जे इलाइक़े मच में मज़दूरनि मथां थियल हमले ख़िलाफ़ पूरे पाकिस्तान जी शिकारपुर में भी एहतिजाजी रैलियूं मुज़ाहिरा धरना थिया। असाई मचमल बलोचिस्तान वाक़े ख़िलाफ़ शिकारपुर में काज़मीन इमाम बारगाह खां प्रेस क्लब शिकारपुर ताईं मजलिस वहदत मुस्लिमीन पारां एहतिजाजी रैली कढी वई। अव्हांखे हिकु दफ़ो ब्रेकिंग न्यूज़ खां आगाह करे रहिया आहियूं त बलोचिस्तान जे इलाइक़े मच में 4 ॾींहं दहशतगर्दनि शिया मज़दूर जवाननि खे ज़बह करे शहीद कयो वियो। अहिड़े अमलनाक साई ख़िलाफ़ मजलिस वहदत मुस्लिम ज़िले शिकारपुर जे अॻवान असगर अली सेठार, शाकिर हुसैन सुमरो, कामरान हैदर, सईद अहमद खरोस, मुस्तनसर मदी अबड़ो, अब्दुल अली खमारो ऐं ॿियनि जी क़यादत में शिकारपुर काज़मीन इमाम बारगाह खां एहतिजाजी रैली कढी वई, जेका शहर जे मुख़्तलिफ़ रस्तनि खां थींदे प्रेस क्लब शिकारपुर पहुती, जिते धरणे जी सूरत अख़्तियार करे। उन मौक़े ते अॻवाननि मीडिया सां ॻाल्हाईंदे चयो त पाकिस्तान जे अमन अमान जी सूरत हाल ख़राबु करण लाइ हिकु भेरो ॿीहर दहशतगर्द सरगर्म थी विया आहिनि। जन अॼु खां 4 ॾींहं अॻु बलोचिस्तान जे इलाइक़े मच में बेगुनाह 70 मज़दूर शिया जवाननि खे ज़बह करे शहीद कयो वियो। अहिड़े अफ़सोसनाक वाक़िए ख़िलाफ़ लखी, गुलाम शाह, खानपुर, गड़ियासीन, ट्रखण समेत ज़िले जे मुख़्तलिफ़ शहरनि मां एहतिजाजी रैलियूं शिकारपुर प्रेस क्लब पहुतियूं, जिते केतिरनि ई कलाकनि ताईं एहतिजाजी धरणो जारी रहियो।